असी भुलियलन खे भटकदन खे जे सिद्धे रस्ते लाथो। एरो गुरु वडे भागन सा मिलदा, ऐसा गुर वड भागी है वडे भागन वाला। एरो मुर्शिद किस्मत सा मिलदा। पर असी गुरु जी बख्शिश समझदा ना आहियूं। गुरु वटि भी सौदो कंदा आहियूं, कारोबार कंदा आहियूं। बाबा तू दे त असां पोइ पाठ रखाईंदासीं, बाबा हे कम कर त पोइ असीं भंडारो कराईंदासीं। बाबो त ॾेई छॾंदा पर असांखे विसरी वेंदो आहे कमु। पर सतगुरु फरमाईंदा दाती साहिब सद्या क्या चले तिस नाल। ॾियण वारे दाता जे अॻियां असांजी कहिड़ी औकात आहे, आहियूं छा असीं? उनजी कुदरत तेरी कमाल आहे। हिकु जागंदे ना लहन, हिकु ना सुत्यां दे उठाल। के जागन था नथो मिले उन्हनि खे, के घर सुता पिया उन्हनि खे पियो घर ॾे वेठे ॾे। सतगुरु बाणी में फरमाईंदा सिमर मना, ऐ मन तू सिमर। केवल तुझी जबान जपे सके थी वाहे गुरु वाहे वाहे। अहिड़ी जबान सो जानवरन के भी आए, बकरी के भी आए, गऊ के भी आए, सागी नरम जबान। साहिब फरमाईंदा पर जपण वारे के रब ये रखे तो गुरु गोबिंद सिंह महाराज मिसाल न दंत जीव ज्यों राख है, दुष्ट अरिष्ट संघार। रब जी दंदन जे ॾिस दंद केड़ा पावरफुल आहिनि। केतिरियूं सख्त शयूं खाई था वञनि, टोड़े था वञनि, जबाड़े था वञनि। कई दफ़ा ॾिसो खाईंदे खाईंदे पत्थर अची वेंदा आहिनि कंहिं दाल में, कंहिं भाॼी में, उहे बि टुटी पवंदा आहिनि पत्थर बि। छो ॾंद पत्थर जा ई ठहियल आहिनि। रब इंसान जे अंदरि इहे पत्थर रखिया आहिनि, हीरनि वांगुरु चमकनि पिया, क़ीमती पत्थर। पर सो इन ॾंदनि जे विच में ज़बान कीअं रब रखी आहे। कॾहिं कॾहिं ज़बान अची वेंदी आहे असांजे ॾंदनि जे हेठियां त कहिड़ी हालत हूंदी आहे। साहिब फरमाईंदा दंत जीभ ज्यों राख है। ॾंदनि जे विच में जीअं ज़बान रखी आहे रब अनोखे तरीक़े। साॻे ई ॾंद जेके सभु कुझु खाइनि था पर ज़बान खे कुझु नथा करनि। कॾहिं कॾहिं ग़लती सां असांजे ज़बान जी अची वेंदी आहे हेठां त हाय निकिरी वेंदी आहे, हाय माण्हू खे खाइण विसरी वेंदो आहे, महटण लॻंदो आहे पाण खे। दुष्ट अरिष्ट संघार, दुष्ट और ईंदड़ मुसीबतनि खे रब माफ़ कंदो आहे, ख़त्म कंदो आहे जॾहिं कोई उनखे जपे थो। सिमर मना राम नाम चितारे आ, बस रहे हृदय गुरु चरण प्यारे। तेरे गुरु जा चरण, गुरु जो शब्द वसदो तुझे अंदर। जी जबान जी दंद रखवाली करंदा तुझी रब रखवाली कंदो। काम क्रोध लोभ मोह मन लीना। काम क्रोध लोभ मोह मन लीना, ये चार शयूं असांजे मन खे मोहिन थियूं। मोहे मन लीना बंधन काट मुकत गुर कीना। बंधन कटण वारो, मुक्ति ॾियण वारो, सहायता करण वारो सतगुरु आहे। दुख सुख करत जन्म फुन मुआ। साहिब फरमाईंदा ॾुखियो सुखियो थी करे ही जन्म पूरो थी वञे थो, इन खां पोइ बि ॿी दुनिया शुरू थींदी आहे असांजी, जंहिंजो असांखे अंदाज़ो न आहे।
ॿी दुनिया जंहिं दुनिया जे लाइ माण्हू मुर्शिद कंदो आहे ख़ासि करके सतगुरु सच्चा बसीठ है। सतगुरु सच्चो बसीठ यानी वकील दरगाह जो। साहिब रवाइंदा अग्न सागर बूडत संसारा इन बाह जे सागर संसार के चविया। ॾिसो हर कोई माण्हू टेंशन में आहे, परेशान है। हर कोई माण्हू सब एॾा अॻे सुख न हुया, सब सुख हूंदे बि असीं केतिरा परेशान आहियूं। औकात को मथे असांजी रब इज़त ठाही आहे, पोइ बि परेशान आहे। एतिरा सुख हुया जा अॻे? एतिरियूं गाॾियूं हुयूं, माण्हू पंधु घुमंदा हुआ, बैलगाॾियुनि में घुमंदा हुआ। कपिड़ा ईअं ई पाईंदा करे उन्हनि खे प्रेस कोन कंदा हुआ, प्रेस जी ख़बर ई न हुई। मूंखे हिकिड़ो भाई यादि आहे मुंहिंजी ज़िंदगी में 30-35 साल पहिरियों जी ॻाल्हि आहे। कपिड़ा ईअं धोई करे ईअं पाईंदो, मां चवंदो बाबा कपिड़ा इस्त्री त कराए। न इस्त्री सां ॻरी वेंदा आहिनि बाबा, इस्त्री लॻंदी न गरम ॻरी वेंदा आहिनि। न पाईंदो, ईअं पाईंदो।